آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم. بسم الله الرحمن الرحيم. نحمده تعالى ونصلي ونسلم على رسوله. على ونصلي ونسلم على رسوله الكريم. مثل الذين ينفقون في أموالهم في سبيل الله كمثل حبة أنبتت 7 سنابل في كل سنبلة 100 حبة والله يضاعف لمن يشاء والله واسع عليم. صدق الله وصدق رسوله النبي الكريم. اللہ سبحانہ و تعالی جل شانہ امن والہ तव्हां असांखे शर सचाईअ जे मथां बीहारे, सचाईअ ते हलाए, सचाईअ ते जीआरे, सचाईअ ते मारे, सचाईअ ते क़यामत जहारे उथारे. मदीने जो शहनशाह, अरन जो आधार, यतीमन जो यार, गरीबन जो गमखार, बेकसन जो घर झलो. गुण जो ज़ामन बणिजी अगल खां वठी तव्हां गुनहगारनि जूं साम्हूं जंहिं सजण झलियूं बीमा धिकारियो, दोस्तनि धिकारियो, वॾेरनि धिकारियो, अमीरनि धिकारियो, कंहिंखे न वणियासीं पर जहिड़ा हुयासीं तहिड़ा मदीने जे साईं खे वञी वियासीं. ग़लतियूं थींदियूं आहिनि, इंसान जी फितरत आहे त ग़लती ग़लती छो निसियान ऐं ख़ता मझूं ही ठहियल आहे. अबे जी ग़लती कईसीं, अम्मा जो चवण न मञियोसीं, पंहिंजे वालिद जो चवण न मञियोसीं, तॾहिं मुंहुं मटे आ. पर मदीने जे साईं खे यादि कयोसीं न कयोसीं तॾहिं साईं असां पोइ मुंहुं न मटियो. सुभान अल्लाह. पाण फरमायूं त ए मुंहिंजा उम्मती, कलमो शरीफ़ रुगो बचायूं अचिजांइ या निस्बत सीने में रखियूं अचिजांइ. खणी आसमान जहिड़ा गुनाह हूंदई तॾहिं शफ़ाअत जो वॾो हथ ॾींदो माए, फिटी न कंदो माए, न विसारींदो माए. सचो थी त मदीने जे साईं सां सचो थी, वफ़ादार थी त मदीने जे साईं सां वफ़ादार थी. अरे वॾेरनि जे लाइ जुतनि जा तरा बि घसायासीं, उन्हनि जूं चापलूसूं ऐं ख़ुशामद बि कयूंसीं. अरे जेकॾहिं हक़ीक़ी ख़ुशामद करणी अथई त मदीने जे साईं जी ख़ुशामद कर. वॾेरा ॾटनि पुलजनि में ख़ुशि करे छॾींदई, कॾहिं मिलंदे त कहिड़ो हथ ॾींदई. पर महबूब मदीने वारे साईं सां निस्बत थई. अरे तोड़े गुनहगारां जॾहिं महबूब जे आॾो ईंदे त हीअं खणी ठाकुर पाई. महबूब खे विसारियूं, ए महबूब जो चयो न वठूं, इन्ही महबूब जे ॻाल्हियुनि ते न हलियूं. ख़ुदा जो कसम महबूब फरमायो आहे मदीने जे साईं त तव्हां जहन्नम में किरण वारा हो, रब जो ग़ज़ब ऐं कहर तव्हां ते टुटण वारो हो. किथे जा पनाह जी न मिलेव हा. मां जो आयुसि तव्हांखे भाकुर विझी जहन्नम जे किरण खां बचाए ऐं रहमत वारे हंध ते बिस्त में पहुचाए छॾियो. पुलिस खां बचाए त भी बदे बच्चे सचे पीढ़ ताईं उन्ही मुर्स जो उन्ही माण्हूअ जो थोरो ॻाईंदा रहूं त हा वॾा तुंहिंजो असांखे अहसान आहे. चोरनि धाड़नि जे हूंदे बि अरे कंहिंजे वञी साम पियासीं त उन्ही असांखे साम ॾिनी त उन्ही जा बि थोरा ॻाईंदा रहियासीं. पर इहो हिन दुनिया जो उसूल रहियो. पर क़ब्र में केरु गॾु हूंदो त क़यामत में केरु गॾु हूंदो त बिस्त में बि केरु गॾु हूंदो.
सामने मदीने जो साईं पहुंचे। कलमो शरीफ त भरे उन्हीं महबूब जा चर्चासी या तो मन जो शान आप जहिड़ो तहिड़ो असांखे खणी क़बूल फरमाईंदो। पर कहिड़े वक़्त में, कहिड़ी घड़ीअ में, कहिड़े रात में वेही अरे उन्हीं अड़िन जे आधार यतीमन जे यार खे सॾु कयो अथई जेको तुंहिंजो कब्र जो बि ज़ामिनात, क़यामत जो बि ज़ामिनात, फ़िक़्र जो बि ज़ामिनात। गुरु शरीफ पढ़ंदो आहे, महबूब खे सॾींदो आहे, चङा सलात वसलाम अलैहि या रसूल अल्लाह जेके पढ़नि त बि फतवा जारी करे शिरक जी बिदअत वारी उन्हीं सलात शरीफ पढ़ण खां बि रोकींदो आहे। या रसूल अल्लाह करे महबूब खे सॼूं क न सॼूं, महबूब हयात नबी आहे क न आहे। या त वॾेरनि खे सॾींदासीं, या त ॿीहर खे सॾींदासीं, ओ फलाणा वॾेरा की बचाए जाए, ओ फलाणा बि तुंहिंजे दर जी गुलामी ॾिनी थथे, अरे ॿारहां थी तुंहिंजे दर ते रहिया थथे, अरे को बि वेझो न ईंदी, क़यामत ॼाणे वेझो ईंदी त मदीने जो साईं वेझो ईंदी। पंहिंजे बचनि जी गुलामी, पंहिंजे बचनि जी नौकरी कोन थो चवेव, इहे कोन थो चवे त जेके मुंहिंजा औलाद आहिनि तंहिंजी हवेलियुनि जूं बुहारियूं ॾिजो, अरे इहे कोन थो चवे त मुंहिंजा कम कजो ही फलाणा फलाणा, अरे इहो महबूब थो चवे त मुंहिंजे औलाद सां मुहबत कजो ऐं मूं ते दुरूद शरीफ न विसारिजो। क़ब्र हशर में बि हलणो आहे त न, हिते हिन दुनिया जे पुछ ते, ज़मीन जे पुछ ते बि रहणो आहे। क़ब्र में न हलंदासीं छा, क़यामत ॼाणे न हलंदासीं छा, हशर जे गाह मैदान ते न चढ़ंदासीं छा, पुलसरात ते बि चढ़णो आहे, क़ब्र वारे मंज़िल में बि अचणो आहे। हिते दुनिया जे लाइ हज़ार हीला हलाए पंहिंजा खीसा बि भरियूं था, बेकू बि भरियूं था, पनी ॿारा बि कयूं था, ॿियो वहिंवार बि कयूं था। अरे जेकॾहिं क़यामत जो वहिंवार जे लाइ आहे उहो तूं आयो आहे उन्ही जे लाइ, उन्ही जे लाइ बि को सोचियो अथई त ओॾी बि खणी हलणो आहे त न कोन हलणो आहे। या न ॾाढनि ज़ुल्म सां ॿियनि जूं ज़मीनूं फेराए सभु पंहिंजे नाले कराए ज़ुल्म करे पंहिंजूं मिल्कियतूं बि वधायूं त पंहिंजूं दिहियूं बि वधायूं त पंहिंजा बाग बि वधायूं। मुंहिंजा साईं फरमायो आहे त माल 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 जेके कनि था पिया, माल इन्हनि जो नाहे, अल माल माली वल अग्निया वकुलाई, माल वप करी थो फरमाए थो नी ज़मीननि आसमाननि जो ख़ालिक मालिक मां आहियां, माल मुंहिंजो आहे, शाहूकारनि खे ॾिनो अथमि त वकील बणायो अथमि त ग़रीबनि में विरहाइजो, इन जे लाइ कोन ॾिनो अथमि त मिल्कियतूं भरे को रंजियूं न जाइजो, इन जे लाइ कोन ॾिनो अथमि त मिल्कियतूं गॾु करे बागनि मझूं आमदूं हासिल करे, पंजनि मझूं आमदूं हासिल करे, पोइ ग़रीबनि सां ज़ुल्म कजो, पोइ ग़रीबनि ते उन्हनि जो खून चूसजो। मदीने जे साईं हिकिड़ो सुहिणो दस ॾिनो आहे जंहिंमें पाण फरमाइनि था मिस्कीन आहे ग़रीब आहे, जेको बि हाल अथई थोरो न अटे जी लप ॾींदे, पाणी जो चुको ॾींदे, खारत हिकिड़ी ॾींदे त बि अल्लाह जे गज़ब खां बची सदक़तो तुरुद्दुल बला, मुसीबतूं तकलीफ़ूं बीमारियूं दुश्मननि जा हमला हुजनि, परेशानियूं हुजनि, तूं अल्लाह जी राह में ख़ैरात कर। इन फ़क़ीर जेको तोखूं रब जे नाले ते घुरियो आहे, इन जे हाल ॾे न ॾिस, इन जे शिकिल सूरत ॾे न ॾिस, तूं रब जे नाले ते हिकिड़ो रुपयो ॾींदे त रब जे गज़ब ऐं कावड़ खां बची वेंदे। ऐं ख़ैरात जेका अल्लाह जी राह में ॾिबी बुछड़ी मौत खां बचाए विझंदई, एक्सीडेंट में न मरंदे, कैंसर में न मरंदे, लाइलाज बीमारियूं जेके उन में न मरंदे, चरियो न थींदे, मजनून न थींदे, वछू पेड़े न मरंदे, अरे मरंदे जेकॾहिं ख़ैरात ॾींदड़ आहे, दुरूद शरीफ पढ़ंदड़ आहे त तुंहिंजे मुंहं ते मुल्क हुजी, तुंहिंजो चहिरो रोशन नज़र मां इलाज कराए न, ॿिया पाण खे खणाए वञी कराची मां इलाज कराए न, ॿिया पाण खे गहलाए वञी अमेरिका वञी पहचान, लखा करोड़ रुपया जेके ज़ुल्म ऐं ॾाढ सां हथ कया अथऊं उहे ख़र्च थी विया। पाण फरमायूं जेको हलाल जो पैसो आहे, जेको रिज़्क़ हलाल आहे जहां वटि, उहो पुलिस वटि न वेंदो,
उहे कुकरनि जे मेल में न वेंदो, उहो डॉक्टरनि जे जेब में न वेंदो, हलाल वज़ा जो पैसो अल्लाह जी राह में वेंदो। पाण फरमायूं त भले शिशु डॉक्टरनि जूं मथे कबट ते पइजी रहिजी वञनि, तूं फी सबीलिल्लाह ख़ैरात कंदे अलाए किथां शफ़ा ईंदी, तुंहिंजे जिस्म खे चाक करे छॾी शीशू धूड़ पियूं पाईंदियूं। अदाई वहिंवार बि करणो आहे, कन हितां जूं बनियूं ॿारियूं बि करे सॼो कुझु पंहिंजे घर में करे रखूं था। अॻिते जहिड़ा बि कंहिं गॾु कयो आहे, कन कोन गॾु कयो आहे। सुभान अल्लाह। साईं जी हदीस मुबारक आहे, वक़्तु आहे छोरो सवेर अचिजे हा। सुभान अल्लाह। हज़रत अदी बिन हातिम रज़ी अल्लाह ताला अन्हु, हातिम सखी ॿुधो अथव न, उन्हीअ जो पुटु उहो मदीने जे साईं जे हुज़ूर में आयो। उन वक़्त में पाण मस्जिद नबवी में तशरीफ़ फरमा। सुभान अल्लाह। अची कदमनि ते हाज़िर थियो आहे, चए वेझो जो आयुमि, मूंखे सरदार खणी मुंहिंजे हथनि खां पकड़ियो। काफ़िर हो, कटो काफ़िर हुया, अरे खणी सख़्त मिजाज हुया, पर मदीने जे साईं एहो रहमत जो समुंड वहायो, इन्हनि जा कुफर धुलिजी विया, कल्ब इन्हनि जा नूर सां भरिजी विया। अॼोका माण्हू हाणे जेके असां पर सगुरनि खे रिगारियूं था ॾियनि। पाण फरमायूं जबल सोना थी पवनि, सभई वण जेके आहिनि हे पन रुपया थी पवनि, तव्हां झोलनि में वेहाए, झोलनि में खणी सॼी रुई ज़मीन जे माहौल में वेहाए छॾियो त सवाब हिकिड़ो बि न मिलंदव। मुंहिंजो आसादी सगोरो हिकिड़ी खारत खणी या जल जो टोयो खणी ईअं वेहाईंदो, सॼे जबल में सोनर खां हुनजो सवाब वधी वेंदो। सुभान अल्लाह। बेशक असांजा बंदि पिया थई, गॾु असां कयासीं, कहिड़ा पिया बैंक बैलेंस बनायासीं, छठ सां घुमियासीं, जॾहिं मोआसीं वारसनि खे हथ जो माल आयो, मस्जिदूं ठाराईंदा, मुसाफ़िर खाना ठाराईंदा, पुलूं असांखे पुलूं ठाराए ॾींदा, रोड भदल जेको आहे इहे असांखे ठाराए सिधा करे ॾींदा। ग़रीब जो मन किरियो पियो आहे, कचियूं सिरूं वठी ॾींदसि त कचियूं सिरूं वठी हाणे तूं पंहिंजो घर वेठा। इहे मुफ़्त जा ॿार अची विया हथ उन्हनि खे, ख़ुदा जो कसम आहे, इहे रजियूं लटाईंदा, इहे शराब पीअंदा, इहे पुलिस ऑफिसरनि जूं दावतूं कंदा, इहे वॾनि जूं दावतूं कंदा, इहो हराम जो पैसो हराम में हलियो वियो। हिननि कैश हिननि कया, मोचड़ा उन्हनि खाधा जॾहिं इहे गॾु करे पुटनि खे ॾेई विया। तुंहिंजे लिखे त बसि डोकर ॾेई वियासीं त हाणे बचा सुखिया करे वियासीं। बचनि खे सुठो करे कंदे जॾहिं पंहिंजे पघार मां कमा हुननि खे खाराए, ख़ुदा जो कसम आहे जेको पेट ते लुकमा करे वेंदो, इहो नूर बणिजी मुंहिंजे कल्ब खे बि नूर कंदो, मुंहिंजे अखियुनि में बि हया शर्म जो नूर अची वेंदो। हराम कमाईंदसि, ख़ुदा जो कसम आहे तुंहिंजो पुटु तोखे गायूं न ॾिए त असांखे लिखराए। छो थी विया आहिनि हे पुट अंधा, छो थी विया आहिनि हे पीअण जे वॾेरनि जे मथां बंदूकूं खणी हुननि खे छो था आहिनि? छो त हराम जा लुकमा व्याज जे रुसवा जा ॾाढे ज़ुल्म जा लुकमा हुनजे पेट में विधा विया आहिनि, हुनजे अखियुनि ते खोपा चढ़ी विया आहिनि, मुंहिंजे कल्ब जो नूर ख़तम थी उदाही में तब्दील थी वियो आहे। असां खां चऊं त पुटनि खे पढ़ायो, वॾो कयूं, जवान कयूं, उन्हनि खे हीअ बि शइ वठी ॾियूं, हीअ बि शइ वठी ॾियूं, इहो नथा सोचूं त हराम था वठी ॾियूं, हलाल था वठी ॾियूं। ॿिन्ही जहान जे सरदार जे हुज़ूर में आयूं, पाण मुंहिंजे हथ मुंहिंजो पकड़ियूं ऐं पंहिंजी हावेली ते उसरिया। सोनो साईं जॾहिं उसरियो, मां गॾायां हथ मुबारक हथ में आहे मुंहिंजो शहनशाह जे में, वात ते नंढो हिकिड़ो हिकिड़ो बचिड़ो हुयो, चए या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाण मुंहिंजे दिहाड़े फरमायो लब्बैक या वलदी, उहे मुंहिंजा बचिड़ा जीव कया आहिनि। सुभान अल्लाह। चए मुंहिंजा सोना, मुंहिंजो ही कमु आहे, मुंहिंजो पाण सां त बीफ तुंहिंजो कमु उहो कयूं था पिया। वरी हिकिड़ो औरत मिली, जाइफ़ा मिली, उन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह त वरी पाण बीही रहिया, वॾेरो बीहंदो पेदारे ते चढ़ियल असांजे लाइ, बाहूं लोॾे लोॾे अॼु बीहो त असांजे गाॾी मथां चाहींदो, बाक़ी बीहंदो कोन। अरे दिल जो तालिक, दिल जो प्यार, रूह जी गुलामी मदीने वारे साईं जे हवाले करे छॾ, और तूं बादशाह बणिजी वेंदे, शहनशाह बणिजी वेंदे। रूह ऐं जिस्म समेत वॾेरनि जे दर ते किरियो पियो आहे।
रूह भी उन्हीं जे हवाले करे छॾी, जिस्म त ॾिनई, लोड़े 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 ॾाढा विया गरी खपी मरी। अरे रूह त तुंहिंजो आज़ाद आहे न, रूह मदीने जे साईं खे ॾेई छॾ, उनजी गुलामी में ॾेई छॾ। ख़ुदा जो कसम आहे त रब करीम जूं रहमतूं ऐं बरकतुनि जा मींहं वसी वेंदा। हा सुना कोई औरत जो केतिरा साईं मुंहिंजो ही कमु आहे, मूंखे महिरबानी फरमायो, मूंखे कमु करे ॾियो। पाण वरी हुन सां हलिया, उहो जेको हुन माई कमु चयो उहो करे पूरो करे, वरी मुंहिंजो हथ वठी वरी पाण सां हलण लॻा। त जॾहिं आया पंहिंजे हावेरी ते, महबूबनि जी नौकरी आई हुजे, उन साईं जे लाइ चादर विछाई, पाण उन चादर ते वेठा, मूंखे साम्हूं करे विहारियो। अलाह जो हमद सना पयूं ऐं फरमायूं त ए अॼु ऐं नई दार ऐं गैस आदि कहिड़ी शइ आहे जो तोखे ला इलाहा इल्लल्लाह चवण खां रोके थी? छा तुंहिंजे इल्म में ॿियो अलाह जी को आहे छा? अॼु चऊं त न मुंहिंजा साईं, अलाह जो हिकिड़ो ई आहे, वहदहू ला शरीक लहू। पाण फरमायूं त पोइ तूं अलाह चवण खां भॼे थो, ला इलाहा इल्लल्लाह चवण खां भॼे थो? अलाह साईं खां ॿी भला का वॾी ज़ात बि का तुंहिंजे ज़हन में आहे छा? को वॾेरो हुजे, को अमीर हुजे, को ॾींग हुजे? अलाह साईं जल शान वारो खां शहनशाह खां सवा पे ॿिए को शहनशाह आहे? जेकॾहिं वॾेरनि खे वॾेरकी ॾिनी आहे त ॿियो ॾिनी आहे, जेकॾहिं सिदारनि खे सिदारत ॾिनी आहे त ॿियो ॾिनी आहे, जेकॾहिं फ़क़ीरनि खे फ़क़ीर बणाया त उनजी ज़ात बणाया। ॿियो अलाह कोन्हे, वहदहू ला शरीक लहू, उहो ई रब आहे। अंतिम त न साईं, पाण सामान ते यहूदी वॾिया वॾियूं दावाऊं था कनि, इन्हनि खे अलाह जो गज़ब रस्ते खां थी विया आहिनि। ॿिया आहिनि जेके नसारा आहिनि, ईसाई, इहे जेके आहिनि इहे गुमराह आहिनि, रस्ते ते सही हिदायत वारे ते न आहिनि। पोइ मां साईं जे हुज़ूर में वेठुसि, साईं जा अखर मुबारक मुंहिंजे दिलनि ते असर कयूं ऐं मां हथ मुबारक वधाए, मुंहिंजा साईं मूंखे हथ ॾे, मां तोखे कर्मो शरीफ़ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फरमायूं त जहमत जेको कुझु आहे उहो अलाह जी राह में ॾे। हे दुनिया ॼण जो अथव, जेको ॾींदो ईअं न सम्झो त हाणे इहो ज़ायो थी वियो, फ़क़ीर खाई पेट में ख़तमु करे छॾियो। इहो तव्हांजो अजुर, इहो तव्हांजो सवाब अलाह वटि महफ़ूज़ आहे। पाण फरमायूं हिकिड़ो माण्हू अलाह सुब्हानहू व तआला जल शान जो आॾो पेश थींदो, पोइ रब करीम हुन खे फरमाईंदो, सुभान अल्लाह, मां तोखे औलाद न ॾिनी, मां तोखे माल न ॾिनो। अर्ज़ु कंदो, हाओ मुंहिंजा साईं, तूं मूंखे माल बि ॾिनो, तूं मूंखे औलाद बि ॾिनी। पाण फरमायूं त पोइ मुंहिंजे लाइ माल अॻिते मोकिली, मुंहिंजी राह में ॾिनी। पोइ हेॾे बि ॾिसंदो, हेॾे बि ॾिसंदो, पंहिंजी शइ मां ख़ैरात थियल शइ मां का बि न ॾिसंदो जो हिनखे अलाह जे गज़ब ऐं अलाह जे कावड़ खां बचाए। पाण फरमायूं पोइ फरमायूं सुणा, मदीने जे साईं फरमायो, हज़रत अदी बिन हातिम रज़ी अल्लाह ताला जो रिवायत थो करे, पाण फरमायूं त हाणे तव्हां मुंहिंजो हर हिकु माण्हू जेको हिन दुनिया में मौजूद आहे, पंहिंजे चेहरे खे, पंहिंजे मुंहं खे अलाह जे बाह खां बचाए, जहन्नम जे अज़ाब खां बचाए। पोइ फरमायूं त ॿियो कुझु न मिलेव त खजूर जेका आहे खारत हिकिड़ी, उहा बि फी सबीलिल्लाह ॾियो, तुंहिंजो मुंहुं बची पवंदो, दोज़ख में न वेंदो। सुभान अल्लाह। पाण फरमायूं त जेकॾहिं मिस्कीन आहे, खारत बि हिकिड़ी न अथसि, ॿियो कुझु बि कोन अथसि, अटो बि कोन्हे गरीब वटि, कणिक बि कान्हे जो हिकु लप करे ख़ैरात हुजे, त मिठो ॻाल्हाए माण्हुनि सां, सुठो ॻाल्हाए माण्हुनि सां, ख़ैर जो ॾस ॾे माण्हुनि खे, अहिड़ो मिठो ॻाल्हाइण बि, हिकु भेरे ॾिसी मुल्कण बि, इहो बि अलाह जे कावड़ खां बचाए विझंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अख़लाक पंहिंजा सुहिणा करे, ईअं न त ॻाल्हाए त मुंहुं बि पटे वञे त कपिड़ा बि साड़े वञे, महबूब जे उम्मत खे ॾंभे न। सलाम कंदा आहियूं ॾाढा, ॼण त को पलो लहलो सको असां खां वॾनि जो, जेकॾहिं सलाम करे थो तोखे त उनखे मुर्ती दे करे सलाम जो जवाबु ॾींदे। ख़ुदा जो कसम आहे, पाण फरमायूं मीज़ान तुर मीज़ान आहे जंहिंमें अमलनामा तुरंदा आहिनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो ताराज़ी खे, जो ॾिठईं त सुभान अल्लाह, नबी ख़ुदा जो हैरत में पइजी वियो।
चई किबला साईं हे एॾी वॾी आहे, हिनखे बि को भरींदी काई शइ? ॾिठई त ज़मीन आसमान जी भेणी नहीं, 7 आसमान 7 ज़मीनूं ताराजी में विझ त सरह जो दाणो हीअं विधई ॼण त तरीअ ते रखी। 7 आसमान 7 ज़मीनूं। अर्ज़ कई त किबला हिनखे बि भरींदी का शइ? कंहिंजा अमल एतिरा बि आहिनि? रब करीम फरमाए त हाओ हिकिड़ी शइ अहिड़ी आहे जेका हिन सॼे खे सॼो फुल करे डबदार, जीअं कणिक तोड़ींदा आहियूं न, या छली हूंदी आहे, हीअ जो भरे तई कणिक हीअं वहंदी अचे हेठां। अर्ज़ कई त छा आहे किबला साईं? पाण फरमायूं त सफ़ा सॼा थोरा हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। हिकिड़े दफ़े जेकॾहिं इहो को पढ़ंदो त इहा तारा जी जेका रब जी बेपार कुदरत खां वॾी थी नज़र अचे, जेका कुदरत जी तारा जी आहे, जंहिंमें ज़मीन आसमान बि सरह जे दाणे वांगुरु नज़र था अचनि, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह जी चवण सां इहा सॼी तारा जी टुकटार भॼी हेठों वही पवंदी। ऐं ॿियो फरमायूं त हुस्नुल खुल्क़, सुहिणा अख़लाक़, माण्हुनि सां कुर्बातो ॻाल्हाइण, मिठो ॻाल्हाइण, सुहिणो ॻाल्हाइण। पाण फरमाए त इहो बि इन ताराजीअ खे भरे विझंदो। पाण फरमायूं त 3 माण्हू आहिनि जंहिंसां अल्लाह सुब्हानो व तआला मुहबत रखंदो आहे, उन्हीअ खे रब खे उहे वणंदा आहिनि। 3 माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंसां अल्लाह साईं नाराज़ आहे। उहो साम्हूं अचे, रब करीम जो कुदरत जो मुंहुं वरी हेॾे थी वञे। जंहिंसां अल्लाह साईं मुहबत रखे थो, अल्लाह साईं खे उहो माण्हू वणे थो। हिकिड़ो शख़्स आहे जो माण्हुनि वटि अचे थो, हुनजा माइट बि आहिनि, पोइ पंहिंजे रिश्तेदारी जे बिना ते हुन खां सार थो घुरिया था, मूं ते महल अची वई आहे, मुंहिंजो पुटड़ो बीमार आहे, ॿिए ॾींहुं 2 जेके रुपयो अची करे मूंसां मदद कर जीअं वणे। पोइ अचे थो, हुननि खे मोटाए था छॾे, ॾाढा असांखे पंहिंजी ज़रूरत लॻो अथनि, ज़रूरु असांखे न ईंदो पए। थोरे अथसि बि त बि कूड़ थो ॻाल्हाए, जेकॾहिं न आहे त उन ते मयार न आहे, उज़र आहे। पोइ वीचारो मायूस थी वञे थो त उन मजलिस मां हिकिड़ो माण्हू चुपचाप उथे थो, कंहिंखे ख़बर न पई, वञा अधु राति ते पहुतो आहे त 2 रुपया 1000 हुजे, थोरे 2000 हुजनि, चुपचाप करे जरा बिस्मिल्लाह फी सबिलिल्लाह मां ॾेई थो छॾियां। पाण फरमायूं जेकॾहिं कंहिंखे ख़ैरात सॼे अल्लाह जी राह में त सॼे हथ सां ॾे, अहिड़ी तरह ॾे जो हिन खॿे हथ खे ख़बर ई न पए त अलाए छा केतिरा अलाए सभ ॾिनई, अलाए 1000 ॾिनई, अलाए लख हिनखे ॾेई छॾे। ईअं न त हिकिड़े सैयद खे कंहिं वठी ॾिनो कपिड़ो त राज़ी चुस मथे इलाज करे करे रोज़ सैयद साईं अल्लाह जे नाले ते, साईं रसूल जे नाले ते मूंखे वॻो पाराए। नेठि वॾेरे साहिब उन वॻो वठी ॾिनुसि। पोइ जॾहिं बि उहो सैयद वॻो पाए अचे कि हे उहो सही वॻो जेको मां वठी ॾिनो मां फलाणी शाही बाज़ार मां, हे में उहा ठही जेका मां ख़ैरात में ॾिनी हमाए। इहे पंहिंजा एहसान न जिताया था, रब जी राह में ॾेई छॾ। ख़ुदा जो कसमानी जो इल्मु तो वटि हुजे, अल्लाह वटि हुजे, ॿियनि माण्हुनि खे ख़बर क़यामत जे हाणे घणो थदे त सॼी दुनिया जा माण्हू तुंहिंजे अज़मत ऐं तुंहिंजे शान खे ॾिसी हैरान रहिजी पाण फरमाए त ॿियो माण्हू उहो आहे जेको थकल बि आहे, टुटल बि आहे, पर राति जो माण्हू अचनि था, सभई वञी आराम था कनि, हेॾी सुम्ही थो पवे, पोइ उथी अधु राति जो वेही अल्लाह जे कलाम मथां नफ़िल बि पढ़े थो, अल्लाह जे कलाम मथां तिलावत बि करे थो पियो। पाण फरमाए इहो माण्हू बि अल्लाह साईं वटि ज़ोर पिसंद पियल आहे, रब हुन सां मुहबत रखंदो आहे। टियों फरमायूं त जिहाद वारे रस्ते सां दस्ते सां शामिल हो। जिहाद हर मोमिन जे मथां फर्ज़ आहे। हाणे छा कयूं, असांजो हुकूमत पाकिस्तान असांजे ख़िलाफ़ थी वञे त पोइ असां कंहिंसां गॾिजूं, न त इहो हुकूमत पाकिस्तान जे मथां फर्ज़ आहे त जीअं असांजे साईं मशन वारे साईं फरमायो हो, जनरल ज़िया खे फरमायो हो न जॾहिं रूस हमलो कयो अफगानिस्तान जे मथां, पाण फरमायो त तव्हां जेके ममलिकत वारा सदर आहियो उन्हनि जे मथां हक़ आहे त असां जेका बि क़ौम आहे तव्हांखे फौजी ट्रेनिंग ॾेई ऐं जिहाद जे लाइ तयारु करे। सभु पंहिंजा रस्ता वठी ठाहिया आहिनि, न त हक़ हुकूमत जे मथां आहे। पुछनि ॻोठनि में ट्रेनिंग सेंटर थी वञनि, असां फुटबॉल न खेॾूं, असां क्रिकेट न खेॾूं, असां डिशूं न ॾिसूं, असां मोमिन आहियूं, असांजो जीअण बि अल्लाह जे लाइ आहे, असांजो मरण बि अल्लाह जे लाइ आहे, असांजो उथण बि अल्लाह जे लाइ आहे। मोमिन जो शान इहो आहे जो पंहिंजो सिर अल्लाह जे राह जे वक़ुफ़ करे छॾे।
ठाहियां हे बनी जो ॿारो वतो थसे 5 जरे हाणे 10 जरे बि कया हाणे 20 जरे बि कया हाणे 50 जरे बि कया इन ख़्याल में मोमिन न आयो आहे मोमिन जो वापार अल्लाह सां आहे रब करीम थो फरमाए मां मोमिन मोहबत वारनि खां हुन जूं जितियूं हुन जो माल हुन जा बचा ख़रीद करे छॾिया आहिनि उन जे एवज़ में बिस्त अता करे छॾियो बदकार ज़नाकार कुरान में पियो आहे त ॿिए ॼाण खे ज़ना जा ख़्याल आहिनि ॿियो फरमाए त फ़क़ीर पाण खे बि फ़क़ीर थो सॾाए पर तकबर ऐं मशाइकी में पियो आहे इहो बि रब खे नापसंद आहे अलाह खे फरमाए नथो वणे तुंहिंजी फ़क़ीरी न आहे क़बूल छाजो थो फ़ख़्रु करे छाजो थो तकबर करे लेकिन फ़क़ीरी तुंहिंजी फुरे ऐं मां तोखे जहन्नम में मोकिलियां त मूंखे कहिड़ी परवाह आहे ॾाढे मुंहिंजे सां वास्तो पियो आहे ता कदम थूके थूके खणूं त शल उते वणूं ॿियो फरमायूं त दौलतमंद जेको ज़ुल्म करण वारो आहे हदीस मुबारक में मां पंहिंजी कोन ठाहे हाणे खणी आयो आहियां मदीने जे साईं जी हदीस आहे माल बि मिलियुसि मिल्कियत बि मिलियुसि उहो पोइ ज़ुल्म जे मथां पंहिंजे वॾे पंहिंजे अवाम खे पंहिंजे राज खे पीड़ींदो रहियो उन्हनि जो हमदर्द न थियो उन्हनि जो मददगार न थियो रहंदो उन ते ज़ुल्म ज़ोरा कंदो रहियो रब थो फरमाए न तोखे माल कमु ईंदी न मिल्कियत कमु ईंदई न वॾेर बि कमु ईंदई मूंखे तूं पसंदि न आहे मां तोखे तरे छॾियो आहे शुक्र करे जो साईं तो असां सां ग़रीबत में चर्ची पियो आहे ग़रीब आहे त परवाह न आहे अरे मिस्कीन आहे त परवाह न आहे ॿिया ख़्याल बंगले में वॾे नंढे ननी ख़्याल पंहिंजे खे मदीने वारे साईं जे तरफ़ करे छॾ क़ुरान शरीफ़ जी दामन पकड़ दुरूद शरीफ़ जी दामन पकड़ मुर्शिदनि कामिलनि जी दामन पकड़ उहे सुहिणे रस्ते ते हलाईंदई सुहिणी नसीहत ॾींदई हे जहान बि तुंहिंजो सुहिणो थींदो कब्र क़यामत वारो जहान बि सुहिणो थींदो अरे वॾेरनि अमीरनि ज़ुल्म वारनि खां तूं सभिनी खां आग खणी अॻु में वञी बिस्त में महबूब जे महिमान शादी जे सॾ ते कोन आया आहिनि मदीने जा साईं शादी तुंहिंजी आहे घोट तूं आहे हिकिड़े जानी बणिजी आया अथई हिननि जे विखुड़ खे क़बूल कर दफ़्तर ते नालो चाहे छॾेनि तोड़े गुरहगार हू जहिड़ा उतेहा हे असांजो अमल पाण वटि महफ़ूज़ ऐं अमानत क़यामत में असांखे ॾिजाए मुंहिंजा मालिक पंहिंजे कोल कजाए पंहिंजे कदमनि में रखजाए पंहिंजे ग़ुलामनि में कतार जाए मुंहिंजा साईं सॼी उम्मत जे रॾे जी पारत ठही मिस्कीननि जी पारत ठही पाड़े वारनि जी पारत ठही जबकि सॼी उम्मत जी तोखे पारत आहे अॼनि जो आधार यतीमनि जो यार तूं आहे जीअं धुर जो ज़िमो खणी आयो आहे तीअं कब्र क़यामत में बि असां सां निभाइजांइ असां सां निभाए मुंहिंजा साईं असां सां निभाए मुंहिंजा मालिक असां ते रहम ऐं करम जी नज़र फरमा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह